नाज़रीन, वगड़ में सुजाग नौजवान इतिहाद वगड़ के अगवान जबरान खान अब्बासी PTI उम्मीदवार समीर अली तुनियो ऐं ॿियनि तरफ़ां प्रेस कॉन्फ्रेंस कई वई, जंहिंमें अगवाणनि पीपल्स पार्टी के उम्मीदवारनि मथां इल्ज़ाम लगाईंदे चयो त सभिनी वार्डनि जे पोलिंग ते सॼो अमलो पीपल्स पार्टी तरफ़ां रखियो वियो, खुलेआम धांधली कई वई आहे। उन मौक़े ते इन्हनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ब्लड पेपर उन्हनि खां पता उन ब्लड पेपरनि ते माना उहो धांधली कंदा पिया रहनि ऐं उन खां बाद में वार्ड नंबर 5 ते असांजे काउंसलरनि खे अंदरि न पियो छॾियो वञनि ऐं दरवाज़ा गेट बंदि करे उन्हनि जो जेको अमलो हुयो हथ जा ब्लड पेपर छापे ऐं अंदरि वोट कास्ट पिया कनि ऐं औरतुनि खां ज़बरदस्ती उन्हनि जी जेके आहिनि लेडीज़ हुयूं उन्हनि खां ठपा बि हणाई ज़रूरत। ऐं ॿियो त असांजो 4 नंबर वार्ड हो, 13 नंबर वार्ड में भी असांजे काउंसलरनि सां इहा ई हालत थी त गेट बंदि कयूं पिया वञनि ऐं गेट खोलनि कोन पिया त पुछनि पिया त छा मसइलो आहे ऐं सॼो पुलिस जो अमलो जेको हो त अंदरि ई हो त पुलिस जो कमु आहे त ॿाहिरि बीहण गेट ते माण्हुनि जो मन तौर तरीक़े लाइन में बीहारे हिक हिक खे छॾिणो, पर पुलिस बि हुननि सां मुलविस थी जेको अंदरि माना कमु पिया कनि त अंदरि एजेंट हुननि सां ॿधल आहे सभु ऐं असांजे एजेंटनि खे हिरासा पिया कयो वञे सॼी। ऐं असां एप्लीकेशन ॾिनी आहे आरो साहब खे ऐं आरो साहब खे असां सबूत बि ॾिना ऐं असां वटि सबूत बि आहिनि, कुझु असां तस्वीरूं आहिनि ऐं आरो साहब खे असां ॾेखारियूंसीं ऐं ख़ुदि आयो आरो साहब ऐं उन वेरीफाई कयूं ऐं उन असांखां हथ में वता बि सबूत ऐं ॿी असां ECP में एप्लीकेशन बि ॾिनी इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान त असां सां सिधी साईं धांधली थी वञनि ऐं हीअ रीचेक थी वञनि जेके बि वोट हिननि विधा आहिनि उन्हनि खे वेरीफाई कयो वञे त वाक़ई हिननि जा फिंगर आहिनि जा स्कैन कया वञनि जा न आहिनि जा हीअ धांधली आहे। असां सां सिधी साईं नाजाइज़ी थी आहे। असांजे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ PTI तरफ़ां कारकुन 5 ई वार्डनि ते बीठल आहिनि। असां चऊं था त हिननि जा वेरीफाई कया वञनि फिंगर त वाक़ई हिननि जा आहिनि जा न आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।